असां ख़बर शेयर कयूं सखर मां सिंध दरिया ते कंहिं बि सूरत में कैनाल अॾण न ॾींदासीं। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। कैनाल थियण सां सिंध पत्थर जे दौर में हली वेंदी। ज़राअत वारे सूबाई वज़ीर जो चवणु आहे त असां सिंधु दरिया ते कैनाल ठाहिण जी इजाज़त न ॾींदासीं। सूबाई वज़ीर ज़िले काउंसिल जे नए हाल ऐं चैम्बर जे इफ़्तिताह जे मौक़े ते ॻाल्हि ॿोल करे रहियो हो। हुन जो चवणु त पीपुल्स पार्टी क़यादत सिंध जे अवाम जे मुफ़ाद में फ़ैसिलो कंदी। ख़बर मां सां शेयर कई पिया। सखर मां सिंध दरिया ते कंहिं बि सूरत में कैनाल अॾण न ॾींदासीं। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। कैनाल ठहण सां सिंध पत्थर जे दौर में हली वेंदी। सूबाई वज़ीर जूं ज़िले काउंसिल जे नए हॉल ऐं चैम्बर जे इफ़्तिताह जे मौक़े ते ॻाल्हियूं। पीपुल्स पार्टी क़यादत सिंध जी अवाम जे मफ़ाद में फ़ैसिलो कंदी। मोहम्मद बख्श महर जो इहो चवणु आहे। जे नाज़रीन असां हाणे जॉइन कयो आहे ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर ज़राअत मोहम्मद बख्श महर चवे थो सिंधु दरिया ते कंहिं बि सूरत में कैनाल अॾण जी इजाज़त नथी ॾेई सघिजे। मोहम्मद बख्श महर जो चवणु आहे त कैनाल थियण सां सिंध पत्थर जे दौर में हली वेंदी। हिकु भेरो ॿीहर ब्रेकिंग न्यूज़ असां शेयर कंदासीं। सूबाई वज़ीर ज़िले काउंसिल जे नए हॉल ऐं चैम्बर जे इफ़्तिताह जे मौक़े ते ॻाल्हि ॿोल कंदे चयो आहे त पीपुल्स पार्टी क़यादत सिंध जे अवाम जे मुफ़ाद में ई फ़ैसिलो कंदी।